अस्सलाम वालेकुम फतिमन साला बा। वालेकुम सलाम। साला खुश हो तो खैरा वेहो वेहो। अदा फतेह मोहम्मद ॾाढो ख़ुशि थो लॻी, ख़ैर त आहे न? मां ख़ुशि छो न थियां, मालिक जा किरोड़े करम आहिनि बाबा। अलहम्द नेटो ख़ास जी मदद सां मुंहिंजो फसल तमामु शानदार थियो आहे। मुंहिंजो फसल एतिरो त भलो थियो आहे जो मुंहिंजी ज़िंदगी जा समूरा थक लही पिया आहिनि। ज़मींदार जो शान फसल जी जान, अलहम्द जो नाइट्रोफास भान ॾे ज़मीन खे ताक़त करे फसल में इज़ाफ़ो। अलहम्द नाइट्रोफास जदीद टेक्नोलॉजी सां तैयार थियल आहे जेको ज़मीन में जल्दी हल थी ज़मीन खे तंदुरुस्ती ऐं तवानाई पहुचाईंदो आहे ऐं फसल खे सेहतमंद करे तेज़ीअ सां वधाईंदो आहे। बीमारियुनि खां रखे थो महफ़ूज़, ज़मीन खे करे चूरो ऐं नरम। फसल खे ताक़त ॾियण ऐं वधीक पैदावार लाइ ॿ भेरा इस्तेमालु करे सघिजे थो। अलहम्द जे नाइट्रोफास जे इस्तेमाल सां फसल ऐं सब्जियुनि में पीलाड़ ख़तमु थींदी आहे ऐं फसल जे कद में इज़ाफ़ो थींदो आहे। हा दा, तूं सही तो चवें। हाणे असां बि अलहम्द जी नाइट्रोफास इस्तेमालु कंदासीं। तॾहिं त चवंदा आहिनि न, ज़मींदार जी शान ऐं फसल जी जान। अलहम्द जी नाइट्रोफास। अलहम्द नाइट्रोफास भान। वधीक मालूमात लाइ डीलर या डिस्ट्रीब्यूटर सां राब्तो कंदा। मोबाइल नंबर 030031300083।